अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में सिविल जज जोडिशनल मैजिस्ट्रेट बिलावल मेमण जी ज़ेर निगरानी खिपरो थाणे में 70 ख़त्म थियल मंशियात जे केसनि में हथायल मंशियात साड़ी वई आहे। खिपरो पुलिस हथां पकड़ियल मंशियात सिविल जज खिपरो बिलावल मेमण जी ज़ेर निगरानी में बाहि ॾेई साड़ी वई आहे। 2 सालनि में 61 केस कचे शराब जा दाख़िल थियल हुआ, जंहिंमें 1935 लीटर कचो शराब ऐं 36 केस पाबंदी पियल गुटके जा दाख़िल थियल हुआ, जंहिंमें 7,35,925 पुड़ियूं ॿिनि जवाबदारनि खां हथ कयूं वियूं। तिन खे सिविल जज जे साम्हूं बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में सिविल जज जोडिशनल मैजिस्ट्रेट बिलावल मेमण जी ज़ेर निगरानी खिपरो थाणे में 70 ख़त्म थियल मंशियात जे केसनि में हथायल मंशियात साड़ी वई आहे। खिपरो पुलिस हथां पकड़ियल मंशियात सिविल जज खिपरो बिलावल मेमण जी ज़ेर निगरानी में बाहि ॾेई साड़ी वई आहे। 2 सालनि में 61 केस कचे शराब जा दाख़िल थियल हुआ, जंहिंमें 1935 लीटर कचो शराब ऐं 36 केस पाबंदी पियल गुटके जा दाख़िल थियल हुआ, जंहिंमें 7,35,925 पुड़ियूं ॿिनि जवाबदारनि खां हथ कयूं वियूं। तिन खे सिविल जज जे साम्हूं बाहि ॾेई साड़ियो वियो आहे।